अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां हिरा अब्बासी। सब खां पहिरियां मूंखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त मासूम घरेलू नौकरियाणी रिज़वाना ते तशद्दुद केस में नामज़द सिविल जज आसिम हफ़ीज़ जे घरवारी सोमिया आसिफ अदालत में पेश थियण दौरान रोई ॾिनो। सोमिया आसिफ इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट जी जुडिशियल मैजिस्ट्रेट शाइस्ता जी अदालत में पेश थी। ॿुधण दौरान जज जे घुराइण ते जवाबदार सोमिया आसिफ रोस्ट्रम ते अची चयो त मां हर तरह जी जांच में शामिल थियण लाइ तैयार आहियां। मूंखे राति जो जांच में शामिल कयो वियो। मूंखे राति 11:30 वॻे ताईं दिमाग़ी टॉर्चर जो निशानो बणायो वियो। मां 3 ॿारनि जी माउ आहियां। मूंसां सुठो सलूक न पियो कयो वञे। मूंखे घर वठी विया, उते मुंहिंजा फ़ोटू कढिया विया। मूंखे वुमेन स्टेशन ते राति जो 12 वॻे खणी विया। मां हर तरह जे ताउन लाइ तैयार आहियां। जवाबदार सोमिया आसिफ जज खे दरख़्वास्त कंदे चयो त मूंसां अहिड़ो ज़ुल्म न कयो वञे। मुंहिंजी बि औलाद आहे। मीडिया ते ॻाल्हियूं वधाए ठाहियूं पियूं वञनि। मुंहिंजो मीडिया ट्रायल कयो पियो वञे। मूंखां इहा ग़लती थी त जॾहिं नीगरी मिटी खाईंदी हुई त मूंखे उन वक़्तु खेसि घर उमाणणु घुरिजे हा। मूं समूरा सबूत पेश करे छॾिया आहिनि। कुझु बि नाहे लिकायो। ॿुधण दौरान सोमिया आसिफ अदालत जे कमरे में रोईंदे चयो त मुंहिंजो जेतिरो मीडिया ट्रायल थियो आहे उन सां हाणे मूंखे आपघात करणु घुरिजे। जंहिंखां पोइ अदालत फ़ैसिलो ॿुधाईंदे पुलिस जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा रद्द करे छॾी ऐं जवाबदार सोमिया आसिफ खे जुडिशियल रिमांड ते जेल उमाणींदे 22 ऑगस्ट ते ॿीहर पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो।